अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काज़ी राबेल। हेडलाइंस में ॾिठियूं, बुलेटिन में मूंखे अहम ख़बर ॾिनी तो पाकिस्तानी ऑलराउंडर इमाद वसीम रिटायरमेंट वापस वठी छॾी आहे। अवांखे ॿुधो त इमाद वसीम चयो आहे त रिटायरमेंट वापस वठंदे ख़ुशी महसूस कयां पियो। अवांखे अपडेट कयो त पाकिस्तानी ऑलराउंडर इमाद वसीम रिटायरमेंट वापस वठी छॾी आहे। अवांखे ॿुधो त इमाद वसीम चयो आहे त रिटायरमेंट वापस वठंदे ख़ुशी महसूस कयां पियो। इमाद वसीम चयो आहे त एतमाद करण ते पीसीबी जो थुराइतो आहियां, टीम लाइ हर वक़्तु मौजूदु रहंदुसि, मुल्क जो नालो रोशन करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदुसि, इमाद वसीम चयो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, अपडेट कजो। जी काज़ी राबेल, पाकिस्तान क्रिकेट टीम जो स्टार ऑलराउंडर जेको 2023 में उन पंहिंजी रिटायरमेंट वरिती ऐं उन खां पोइ संदसि इहो मौक़िफ़ हो त हू दुनिया जी मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिचल लीग में पार्टिसिपेट कंदो, पर पाकिस्तान जी तरफ़ां नुमाइंदगी न कंदो। उनजे पोयां कुझु रीज़न्स हुया, लाइकिंग डिसलाइकिंग जो फैक्टर हो, कप्तान सां तकरार हुया। उन खां पोइ इमाद वसीम जेको सो पाकिस्तानी नुमाइंदगी न पियो करे, पर PSL नव जी जेकी सीज़न हुई हिन में पाकिस्तान सुपर लीग जे इन इवेंट में इमाद वसीम टिनी शोबनि में शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो ऐं ख़ासि करे फाइनल में उन मुल्तान सुल्तान जे ख़िलाफ़ 5 विकेटूं हासिल करे टीम खे चैंपियन बणाइण में अहम किरदारु अदा कयो। उन खां पोइ PCB जे चेयरमैन मोहसिन नकवी नेशनल स्टेडियम कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चई ऐं उन में चयो त जेके बि PSL में सुठा रांदीगर आहिनि उन्हनि खे हिन में चांस ॾिनो वेंदो। तंहिंखां पोइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे कुझु मेंबरनि इन सां राब्तो कयो ऐं उनखे इहो राज़ी कयो त हू पंहिंजी रिटायरमेंट जेकी आहे सो वापसि वठे। त अॼु सोशल मीडिया जे थ्रू इमाद वसीम रिटायरमेंट वापसि वरिती आहे ऐं संदसि इहो मौक़िफ़ आहे त पाकिस्तान जे लाइ खेॾणु संदसि लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हर वक़्तु पाकिस्तान जी टीम जी नुमाइंदगी करण लाइ ख़ुशी महसूस कंदो, टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा करण जी भरपूर कोशिशि कंदो। संदसि ॿियो मौक़िफ़ इहो आहे त जेकी न्यूज़ीलैंड जे ख़िलाफ़ 5 T20 मैचिस से बदल शेड्यूल सीरीज़ आहे अप्रैल महीने में, उन में बि ज़रीन जो चवणु आहे त इमाद वसीम टीम जो हिसो हूंदो ऐं उन सां गॾोगॾु बि 2024 में जेको वर्ल्ड कप शेड्यूल थियल आहे वेस्ट इंडीज़ ऐं अमेरिका में, उन में बि इमाद वसीम जेको आहे उहो पाकिस्तानी टीम जी नुमाइंदगी करण जो स्ट्रॉन्ग कैंडिडेट आहे। त तमामु वॾी ख़बर आहे त PSL जी परफॉर्मेंस ते हिकिड़ी शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ इमाद वसीम पाकिस्तानी टीम जे लाइ अवेलेबल आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।